नौ दर्जे बख्तावर स्कूल कॉलेज में इल्मु पिरायो सिंसवार जी सिरेठ तकरीब थी गुज़री, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि अजरक टोपी ऐं भर्थ भरियल वॻा पेरे शिरकत कई। रिपोर्ट कर रहियो आहे रशीद अबड़ो। इल्मु पिरायो सिंध संवारियो जे सरे हेठि आवाज़ टीवी पारां ॾिनल सॾ खे सिंध जो शऊर पंहिंजो सॾु सम्झंदे भेटा पेश करे इल्म जे वाधारे सां ॿोली बचाइण जो वचन करे रहियो आहे। नौंदरो जे बख्तावर स्कूल कॉलेज अंदरि उन हवाले सां प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें असिस्टेंट डायरेक्टर ख़ानगी लाड़काणो खलील अमन भुट्टो, प्रिंसिपल आबिद हुसैन लाशारी, उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि भरपूर नमूने सां शिरकत कई। उस्ताद, शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं टोपी, अजरक, भर्थ भरियल वॻा पारे प्रोग्राम में शरीक थिया। वठी हर हर जनम वरबो टेबलो पेश करे धरतीअ सां नींहं निभाइण जो वचन कयो वियो। जॾहिं त लोंग फोटा थालीअ में पिणु टेबलो पेश कयो वियो। मोर थो टिले परे थियो पलंग तां घोट वेहंदो टेबलो में रवायती घोट, कुंवार ऐं जाञनि खे मुश्तमिल टेबलो पेश कयो वियो। जीअं सिंध जीए सिंधवारा जीअनि धरती धन सां मोहबत जो इज़हार करण जो टेबलो पेश कयो वियो। जॾहिं त अताई डॉक्टर ऐं अताई तावीज़ गंढा करे मासूम माण्हुनि सां फ्रॉड कंदड़नि खे पिणु टेबलो पेश करे निंदियो वियो। आंधीअ में जोत जलाइण वारा सिंधी टेबलो पेश करे सूर्यनि सर्वेचनि जे ॾिनल जज़ोजात खे भेटा पेश कई वई। जॾहिं त फातिमा अली, काइनात, इकरार, कोमल लगारी तकरीरूं पेश करे 5000 क़दामत ते रोशनी विधी। उन मौक़े ते प्रिंसिपल ऐं ॿिनि ॻाल्हाईंदे चयो त पढ़ायो, सिंध संवारियो, सकाफ़त उजारियो, इहो उनखे असां सलाम पेश कयूं था। तमामु सुठो स्लोगन आहे हिन साल जो। थैंक यू। स्लोगन आवाज़ टीवी ॾिनो या जेके असांजी मेन स्ट्रीम सिंधी मीडिया आहे उन्हनि जे इन स्लोगन खे लबैक कंदे पंहिंजे स्कूल ऐं कॉलेज बख्तावर स्कूल एंड कॉलेज में ही शानदार प्रोग्राम पेश कयो, जंहिंजा विटनेस तव्हां बि आहियो, ॿार बि आहिनि, वालदेन बि आहिनि। मां आवाज़ टीवी, सिंध टीवी, KTN जेका बि मेन स्ट्रीम मीडिया आहे उन्हनि सभिनी जो थोराइतो आहियां। त उन्हनि असांखे इनकरेज कयो, उन्हनि असांखे हेल्प बि कई ऐं हिन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ करण में असांखे काफ़ी सहूलियत मिली। ख़ुशी थी आहे त अॼु असीं हिन सकाफ़ती ॾिहाड़े खे मल्हायो आहे। सकाफ़ती ॾिहाड़ा अहिड़ा मल्हाइणु खपनि जीअं असांजे सिंध वारनि खे उहो शहूर पैदा थिए त ही सकाफ़ती ॾिहाड़ा मल्हाइजनि था। ऐं आउं हीअ गुज़ारिश कंदमि त ही सभिनी इदारनि में मल्हाइणु खपनि त जीअं ॿार एक्टिव थियनि, मोटिवेट थियनि। मूंखे ॾाढो सुठो लॻो। ऐं त जॾहिं बि को मतिलबु सेलिब्रेटिंग कंदा आहियूं न सां त सर प्रिंसिपल अची ज़रूरु पंहिंजी मतिलबु तकरीर कंदो आहे ऐं असां मां पाण तकरीर कई ऐं मूंखे त ॾाढो सुठो लॻो। जंहिं ॿारनि टेबलोस कया ऐं जंहिं डांस कयूं ऐं मां बि तकरीर पिणु कई। धरती जी ख़ुशबू खे सुञाणूं पिया, धरती जी ख़ुशबू खे सुञाणूं पिया, तॾहिं त नाज़ सां सिंधी सॾायूं पिया। असां पंहिंजे सुठे नज़रिए सां था ॾिसूं सिंध असांजी प्यारी सिंध आहे ऐं हिन ॾींहं खे असां ॾाढे सुठे तरीक़े सां सेलिब्रेट बि कंदा आहियूं, छो करे असांखे पंहिंजी सिंध सां प्यारु आहे। सिंध सकाफ़त ॾाढी सुठी आहे ऐं असां हिनखे सही तरह मल्हाईंदा आहियूं। जीअं त असांजे बख्तावर स्कूल में सिंध सकाफ़त जो ॾियारो मल्हायो वियो आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी मिली आहे। आवाज़ टीवी जो गुज़ारिश कयूं था जंहिं असांजे लाइ हेॾे आया आहिनि, असांजे भरियो अथनि ऐं इल्मु सॼी दुनिया जो ख़ासि इल्म जे करे सॼी दुनिया अॻिते हले थी ऐं इल्म खां सवाइ ॿियो कुझु बि कान्हे दुनिया में। पिरायो सिंध संवारियो, आवाज़ टीवी ज़िंदाबाद। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि 5 डिसंबर ते भरपूर नमूने सां ही ॾींहुं आवाज़ टीवी सां मल्हाइण जो वचन कयो वियो। रशीद अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, नौंदरो।